शामिल कयूं था। काज़ी अहमद मां काज़ी अहमद लॻ ॻोठ पीर फारम भरिसां 1.5 महीनो अॻु तोतल जतोई जे घरनि में रहंदड़ हारी इक़बाल जतोई जे घरनि खे राति जे वक़्तु बाहि ॾेई साड़ियो वियो। जंहिंमें ॿ मासूम ॿारड़ा सड़ी फोत थी विया हुआ, जंहिंजी FIR काज़ी अहमद थाणे ते पिणु दाख़िल थियल आहे। पर अफ़सोस 1.5 महीनो गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जॾहिं त फ़िर्यादी सरापा एहतिजाज आहिनि। अॼु फ़िर्यादी धुर HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर मोबजूणू सां ॻाल्हाईंदे चयो त काज़ी अहमद लॻ तोतल स्टाफ जे आम्हूं साम्हूं ही इक़बाल जा घर आहिनि, जिथे 2 मासूम जेके ॿारड़ा सड़ी, जंहिंमें हिकु मासूम छोकिरो हिकु मासूम छोकिरी ऐं जेके सड़ी फोत थिया हुआ। हीअ जेके घर तव्हां ॾिसो पिया मुंहिंजे पोयां, ही पीर फारम जे बि भरिसां आहिनि ऐं हिननि काज़ी अहमद थाणे ते FIR बि कराई आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त 1 महीनो 7 ॾींहं गुज़री चुका आहिनि, अञा हिननि जा जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। ही बार बार एहतिजाज कया आहिनि काज़ी अहमद थाणे में SP साहब वटि, DIG साहब वटि। हिननि खे यकीन दहानी त ज़रूरु मिली आहे, पर हिननि खे इंसाफ़ न मिली सघियो आहे। अचो त हिननि खां इन्हनि बाबति पुछूं था। मुंहिंजो नालो हाजी पीरल आहे, मां ज़ात जो जतोई आहियां। इक़बाल मुंहिंजो भाउ हुयो, जेको अॻे महीने 11 महीने जी 1 तारीख़ माना जुमे जो ॾींहुं हो, राति जो छंछरु राति हिते जेके असांजा जतोई आहे उन्हनि अची घर खे बाहि ॾिनी। मुंहिंजे भाउ जे घर खे बाहि ॾिनऊं ऐं उहे जवाबदार जेके केस सूबेदार SHO कोन पिया वरिता। असां भॼी एहतिजाज कयासीं। आख़िर असांखे मेडिकल जेको रिपोर्ट आहे नंढड़ियुनि जी, इहा असां जंहिं महिल छोकिरा नंढड़ा ॿार असां खणी वियासीं थाणे ते, सड़ी आहे हितां खणी वियासीं राति जो 12 बजे। त सूबेदार असांखे इंक्वायरी कई, चई हीअ ॿार नंढड़ा सड़ियल आहिनि ऐं हिन जो मेडिकल कोन जो हुयो अकबर जूणे जो, अकबर जूणे जो। हीअ नंढड़ा आहिनि, हिन जो मेडिकल न थींदो। मेडिकल उन जो थींदो आहे जेको गोली लॻल हूंदी आहे या ज़हर पीतल हूंदो आहे, उन जो मेडिकल थींदो आहे, जेको असांखे हुननि कोन ॾिनो। असां उहे ॿार खणी असां दफ़नाए छॾिया। अॼु तारीख़ ते वरी उहो चवे थो त तव्हां सर्टिफिकेट किथे आहे, सूबेदार जा सुवाल त उहे सर्टिफिकेट बाबा तव्हां असांखे लेटर ई न ॾिनो। मुंहिंजे भाउ जो जेको लेटर इक़बाल जो हुयो, नवाब शाह काज़ी अहमद खणी वियासीं, काज़ी अहमद खणी सड़ियल हो, हितां असां खणी वियासीं। हिन खे लेटर चयोसीं, हिन जो बाबा इहे तव्हां खणी वञो, टाइम कोन्हे को, असांखे ॿियो जांच आहे वञी था वञूं। असां हिन खे खणी वियासीं नवाब शाह हिन खे कोन चलियूं। असां लालबत्ती हैदराबाद दाख़िल कयोसीं। हिननि वटि चकर काटींदा रहियासीं, बाबा असांखे लेटर ॾियो, हुनजी दवा कयूं। 19 तारीख़ असांखे लेटर मिलियो आहे, उहो अॼु ताईं साबूत आहे। DIG साहब खे असां ॾिनो आहे ऐं उन खां पोइ बि FIR हिन कोन पे कढी। FIR असांजी कटी अथनि 26 तारीख़ 26 तारीख़ त हिनखे जेको महीनो अॼु 7 असां कढिया गुलाम हैदर, हुसैन ऐं अली गुल, अली गोहर ऐं लियाकत, अला बख्श मखण जो पुटु आहे। असां FIR कई आहे। गुलाम हैदर ऐं हुसैन अंदरि घर में दाख़िल थी हकलूं कयूं, गारियूं ॾिनऊं। गारियुनि खां बाद में छोकिरी खे माना घरवारी खे इक़बाल चयो तूं निकिरी वञी, मूंखे मारींदा, चई कोन मारींदा। घरवारी जो नालो छा आहे? वज़ीरा। जी हा। उनखे मुड़ुसु चयो तूं निकिरी वञी, ॿार कढ, मूंखे हू मारींदा। पोइ हू अंदरि जेको रहियो ऐं मां आई, ॿार कढी, 2 कढी वई, 2 जेको कढण वरी ॿिया पे आई त हुननि हकल कयोसि हुसैन ऐं गुलाम हैदर त पोइ हिते न वञ, मारींदासीं। छोकिरी बीही रही ऐं हुननि हिनखे अली गुल खे हुननि चयो त तेल हारे बाहि ॾे। पोइ हुननि जो अली गुल पेट्रोल हारियो ऐं अली गोहर बाहि ॾिनी। अली गोहर हुनखे चयो तूं लही वञ, तोखे बाहि लॻी। एतिरा ॾींहं थिया आहिनि, तव्हां इन मामले जी FIR काज़ी अहमद थाणे ते कराई आहे, पुलिस जवाबदार ॿधा आहिनि या छो न पई ॿधे? नथी ॿधे, जो पैसा वरिता त धुर बणियो बीठा ऐं असांखे धमकियूं मिलनि पियूं। सूबेदार चए थो तव्हां 2-3 ॾींहं पहिरीं नवाब शाह SSP ऑफिस पिया ॾो ॿारड़ा वठी एहतिजाज कयो ऐं DIG ऑफिस पिया ॾो एहतिजाज कयो। DIG आॾो टीम पिया आई हुई, त पोइ छा यकीन दहानी मिली? असांखे चयूं त 2 ॾींहंनि जे अंदरि में तव्हांखे उहो जवाबदार अरेस्ट कंदो सूबेदार, अगरि न कंदो हुनजो पटो ऐं वर्दी न हूंदी। इहो यकीन दहानी तव्हांखे कंहिंजे तरफ़ां मिली? उते DIG साहब जे अॻियां, DIG साहब जे SP साहब वटि 2 कलाक धरणो हुओसीं, केरु बि कोन आयो। अच्छा, पोइ उन खां पोइ जेका DIG वटां यकीन दहानी मिलाई, पोइ छा थियो आहे? 2 ॾींहं घणा ॾींहं? उन में हिकिड़े ॾींहुं माना पुलिस जूं 3 गाॾियूं आयूं, हिकिड़ी गाॾी साइकिल मोटर हुनजी कढियूं ऐं बाक़ी ॿियो कुझु कोन। जो अली गुल जेको जॻह जे मथे सुतो पियो ऐं मथे पुलिस कान वई, उतां गाॾी खणी काया, हुनखां 50,000 वठी गाॾी वापसि करे छॾी। हाणे तव्हांजो छा चवणु आहे? अॼु तव्हां हिते मीडिया असांखे वठी आयो, हिन घर सड़ण ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे?
असांजो मौक़ो बि इहो आहे त हींअर राति सूबेदार जेको आहे पेट्रोल भरे हा छप्पर खे बाहि ॾेई तीली ॾेई साड़े छॾियो। हा पोइ असीं जंहिंमहिल पिया उते वियासीं भेण लेट माना हीअ ज़मीन आहे न धरती इन ते लेटी पे मासूम बड़ा जी सड़ी विया आहिनि जी जेके हा दुख में दर्द में हा हीअ नंढड़ा सड़ी आहे अंदरि फोत थी आहे गाॾी पोइ पुगी असीं ओॾी पुगासीं उन जी खां पोइ ॿियूं बि माण्हू इलाइक़े जा पहुता जाम विसण जी हा अलाए केतिरा माण्हू आया लाका आया लुंड आया महर आया ज़लदारी आया खोसा आया बारड़ा सड़ी विया अंदरि लाश खणी आ त पोइ तुंहिंजे भेण जी छा हालत तो ॾिठी ऐं हुन ते इक़बाल जी हू बि ख़तमु आहे ईअं सम्झ त असां ओॾी महिल असीं ॾिठो असां ॿिन्हिनि जी हालत न असां ख़तमु आहे पोइ इक़बाल खे हितां ओॾी महिल खणी गाॾी में त खणी आया नवाब अच्छा शाह उहो बि सड़ी वियो जी हा काज़ियूं खणी आहे काज़ियूं न झलियूं नवाब शाह खणी आहे नवाब शाह न झलियूं इक़बाल खे पोइ वरी मासूमड़ा सड़ी विया आहिनि जी। ठीकु आहे तव्हांजी भेण हुई जी उहा हुनजी हींअर बि तव्हां हालत ॾिसो त छा तकलीफ़ में आहे उहा दुख जी हा वॾी ॾुख में आहे रोए थी जी हा हा असांजी अपील इहा ई आहे दमाद हुननि खे सज़ा ॾिनी वञे असांजो को कोन्हे को असांजो को बि धणी साईं असांजो कोन्हे को असांजी तकलीफ़ घणी तकलीफ़ असांजी आई चुकी आहे हा ठीकु आहे इहो भेण तो अॼु रोए थी दर जी हा उहा दर पदर लॻी पई आहे रुगो राति ॾींहुं रोए पई मानियो गिरा नथी खाए बाबा हाणे हू ॾाढा आहिनि ऐं असां ग़रीब आहियूं हू ॾाढा आहिनि हू पैसो था उछलाइनि असां वटि पैसो न आहे साहिबु वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।